अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं रेस्टोरेंट स्टाइल हरियाली चिकन जी रेसिपी। रेस्टोरेंट स्टाइल हरियाली चिकन ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु कढ़ाई खणी आहे ऐं कढ़ाई में तेल ऐड कयूं था 1/3 कप। दालचीनी जूं 2 अदद स्टिक्स विझूं था। बे लीफ यानी कमाल पत्र जो 1 अदद पत्तो खयों आहे ऐं हथनि जी मदद सां थोड़ा टुकड़ा करे उहे बि विझूं था। ऐं हाणे सौते कंदासीं कुछ सेकंड्स जे लाइ दालचीनी ऐं कमाल पत्र खे फ्राई कयो आहे। हाणे विझूं था कटियल बसर 1/4 कप ऐं बसर खे तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ गोल्डन ब्राउन थियण ताईं पचाईंदासीं। बसर गोल्डन ब्राउन थी वियो आहे त हाणे विझूं था कटियल थूम 1 टेबल स्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे विझंदासीं कटियल साओ मिर्च 1 टेबल स्पून। चिकन विझूं था 1/2 kg ऐं हाणे मुर्गीअ खे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। मुर्गीअ खे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था हेड 1/4 टीस्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। लूण विझूं था 1/4 टीस्पून। गरम मसालो पाउडर आहे 1/2 टीस्पून। जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून ऐं कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। हाणे सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था ऐं पचाईंदासीं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचायो आहे। हाणे विझूं था पाणी 1/4 कप ऐं पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचायो आहे। हाणे विझूं था फूदने जा पत्ता 1/2 कप जे क़रीब। कटियल सावा धाणा आहिनि 1 कप। योगर्ट विधो आहे 1/3 कप। पाणी आहे 1/2 कप ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते चिकन खे पचायो आहे ऐं असांजो मज़ेदार रेस्टोरेंट स्टाइल हरियाली चिकन बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था चिकन खे डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हां सां इंशाल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।